लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सॼी सिंध जो हिकिड़ो ॼातल सुञातल सेठ। हूअं त सेठ ॾाढा सुठा, सेठ ॾाढा ख़राबु सॼी दुनिया में रहिया आहिनि। ही निरालो सेठ आहे ऐं हिन खे असां सेठ बि ॾिठो, हिन खे असां सेठ किशनमल बि ॾिठो, हिन खे सेठ किशू बि ॾिठो, हिन खे असां फाज़िल साहब बि ॾिठो, हिन खे असां फाज़िल साहब जी औलाद सां बि ॾिठो, हिन खे पोइ वरी असां पाकिस्तान पीपल्स पार्टी में ॾिठो। पर ही जिते बि रहियो सेठ किशू रहियो ऐं हिन जी सॼी उमिरि जेका आहे जंहिं हिसाब सां हिन निभायो, जंहिं हिसाब सां हिन सॼी ॻाल्हि तके तोरे कई ऐं कंहिं बि शेख की, कंहिं बि वाणकी, कंहिं बि मुसलमान की जो पासो वठण जे बदिरां हुन निज पिज सिधी ॻाल्हि कई। सेठ किशूमल असांजे ठाणे बुला खान ऐं असांजे कड़े घंवर ॿिनि इलाइक़नि जो रहवासी ऐं हज़ारे माण्हुनि जो दोस्त ऐं लखे माण्हुनि जो वाक़िफ़। अॼु असां हुनजे घर ते इंटरव्यू वठण आयासीं ऐं मूं 2-3 ॾींहं अवल हुनखे गुज़ारिश कई त असांखे टाइम ॾियो। सो हुन जो त अच त टाइम खोड़ आहे। पोइ वरी जॾहिं मूं हुनखे ॿुधायो त सवाल पुछंदुसि, चई त सवाल वरी छा जा पुछंदे, सवालनि जा जवाब मां अवल ई ॾेई वेठो आहियां। पोइ वरी मूं चयोमांसि त न, ही रिकॉर्ड तो रखे, सवाल के जवाब कंहिं अदालत में न आयो तव्हां, पर लीडर टीवी जे मंच ते आयो। साईं नमस्ते, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी ऐं अवां असांखे टाइम ॾिनो। आउं सभ खां अवल अवां खां पुछणु चाहियां थो त अवां पंहिंजे वालिदैन माना वालिद ऐं वालिदा जे अवां खे पंहिंजे ॾाॾे ॾाॾीअ पड़ॾाॾीअ जी बि ख़बर आहे त उतां खां शुरू कयो, पर जितां खां तव्हांखे आहे घटि में घटि ख़बर उहा ज़रूरु ॿुधायो। असां इहो अव्हां जी महिरबानी जो असां 2 पेर भरे आया आहियो। अहिड़ा दोस्त हुजनि, हमदर्द हुजनि जंहिंखे दोस्तनि जी अॻिते यादगिरियुनि लाइ इहा हिकिड़ी तारीख़ आहे। असां असांजा दोस्त ई यादि कंदा, ॿियनि खे केॾी ज़रूरत आहे जो तारीख़ बि यादि कनि। तारीख़ असीं त अदीब या माहिर कोन आहियूं, पर दोस्तनि जूं कुझु यादगिरियूं, कुझु माइटनि जूं यादगिरियूं उहे असां ज़रूरु आहिनि, उहे अव्हां वटि पेश कंदासीं। अवां पंहिंजे ख़ानदान जे बारे में ॿुधायो। ख़ानदान बारे में साईं, मुंहिंजो पीउ जो नालो आॾूमल, मुंहिंजे अमड़ जो नालो हुओ हासी ॿाई, जंहिंजे उन जे नाले ते बाबा 12 महीने जो 10 जो गुज़ारियो। पोइ उन कोंठो जी मूंखे माउ ई पंहिंजे पाले हेसि ताईं जो माउ जे दुआनि सां, महिरबानी सां हिते आउं पहुतो आहियां। सो उते अमड़ जे नाले ते मूं बुलाखाने में हिकिड़ी धर्मशाला असां चऊं या चऊं पंहिंजो ठाराई आहे 4.5 करोड़ ख़र्च करे। कम्यूनिटी सेंटर आहे। कम्यूनिटी सेंटर माना उन खे थिया न मुंहिंजे ख़्याल 8-10 साल थिया। अमान जे नाले आहे। अमान जे नाले सां बिल्कुलु। उहो उन मंझि इहो कोन्हे त कुझु दीवाननि असां एतिराज़ु कयो त भई तूं मुस्लमान खे छो थो ॾी धर्मशाला। मूं चयो मूं कम्यूनिटी नालो ई उहो मुंहिंजे नाले मूं धर्मशाला नालो रखियो न कम्यूनिटी सेंटर। अॼु बि मूं वटि 80% 70% मुस्लिम था अचनि, 30% दीवान था अचनि। परीअं बि शादी हिकिड़ी आहे जेका मूं ॿुधायो त भई अॻु 8 ॾींहं शादी हुई त उन में ॾाढा ख़ुशि था। ग़रीबनि खे बिजली फ्री आहे, पाणी फ्री आहे, माना हर शइ उते नौकर वेठो सफ़ाई करे सर्विस उहो सुठी थो ॾियनि। ॿियो हुन ते को बि ख़र्चु कोन्हे, रुॻो अची देगियूं उते पियूं आहिनि, बर्तन उते पिया आहिनि, 1000 प्लेटूं पियूं आहिनि, 500 गिलास पिया आहिनि ऐं सभु शयुनि जी उनखे सहूलियत आहे। किचन ठहियो पियो आहे, चुल्हा ठाहिया पिया आहिनि, उन्हनि खे अची रुॻो वेही पंहिंजी मानी खाराइणी आहे बसि। ऐं इहो बाबा जो अमड़ जो नालो त ॿुधायो। वरी होॾां बाबा जे वाल साहब जो नालो ॼेठो मल, ॼेठे मल जे ॾाॾो बि जेको ॾाॾो, ॾाॾे जो ॾाॾो जेको नालो हुते जो नालो हो भोॼो मल। तंहिंखां वधीक आहिनि पोइ कूड़ा सॼा नाला ॿुधाइण पाण ॿुधाईंदुसि कोन। मूंखे जा यादगिरी आहे सा एसि ताईं आहे जेके अमां मूंखे ॿुधायूं। अमड़ इहे अमड़ ॿुधायूं, ॿियो बि नालो ॿुधाई भोॼूअ खां मथे
माना वॾो असां ॾाढो ڀوڄو पोइ ॼेठो पोइ बाबा उनजो औलाद। सेठ मां जॾहिं 10 महीननि जा आहियो त वालिद साहब गुज़ारे वियो जी माना मां बाक़ी ज़िंदगी त यतीम ई ॾिठी न। असां पंहिंजी ज़िंदगी मूं जेका गुज़ारी आहे न तकबर कोन थो करियां माना को माउ जो पुटु अहिड़ी कोन गुज़ारे सघंदो तकलीफ़ूं सही ख़ुशि थी गुज़ारनि भाउरनि सां भाॼाइनि सां अमड़ सां त उहे उनखां सवाइ त मुंहिंजी ॿी वाह बि कान हुई उहा प्यारु कंदी ईंदे ई शादियूं कयूं डॉक्टर बि ॼाओ तंहिंखां पोइ आऊं कड़े रुॻो हितां वेंदासीं बसनि में सुम्हंदासीं मेनू रहंदासीं कड़े त मेनू रहंदासीं ॻोठु लहंदासीं गाॾीअ मां माना चिमियूं ॾेई मिलंदी हुई डॉक्टर बि ॼाल हो तॾहिं डॉक्टर खे त अमल छा कंदी सुबुह जो उथारींदी अॻे खीरु जुगबो हथ सां उहा अचे खीरु जुगींदी पोइ हुनखे पे मखणु खाराईंदी ॾही दोरो खाराईंदी माना पंहिंजे विहारे खाराए ड्रॉ कराए पोइ निकिरंदी वरी ॿियो अमड़ जो इहो हूंदो जॾहिं बाबा ढगियूं वठो खीरु त हिकिड़ी ढगी मुंहिंजे खाते में वठी छॾ उन खीर आउं घर कोन ॾींदसि हा ठीकु आहे पोइ अॻे 2 ढगियूं हूंदियूं पोइ 3 वरितियूं हुंदियूं पोइ अमड़ वटि लोटा ईंदा हुआ लस्सीअ लाइ पोइ किन खे खीर बि ॾींदी हुई किन खे लस्सी बि ॾींदी हुई लस्सी त घणो हलंदी हुई उहो त खीर बि हलंदो माना उहा ढॻे खीर असां न वापरायो इहो सभु अमड़ जे हवाले हूंदो माना अम्मा वारी ढगी ख़ैर में रखी ख़ैर में रखियासीं ख़ैर में अमारे ढॻीअ ते घर ते माना उहो ॾुबी बि जुदा ईंदी हुई उहो ॼमाईंदी बि अलॻि हुई माटीअ में उहो अलॻि माटीअ में उहो असांजी 2 ढगियूं हूंदियूं असांजे घर जी पूरत हूंदी हुन में अमड़ जे मां छो असीं के अमल दख़ल करियूं पोइ जॾहिं आउं नंढो हुउसि मुंहिंजा अमां आउं पढ़ी 5-4 दर पढ़ियासीं उते स्कूल प्राइमरी ॿियो त पढ़ियासीं कोन त उते अमां मुंहिंजो हाणे आउं अच्छा इन खां पोइ आहिस्ते आहिस्ते वेठासीं 59 में शादियूं थियूं अमड़ मुंहिंजी शादी हींअर छो थी कराई उमिरि घणी तॾहिं मुंहिंजी 16 साल अच्छा शादीअ में मुंहिंजी उमिरि 15 साल शादी जॾहिं मूं कई कहिड़े बि जॾहिं आयुसि तॾहिं 16 साल जी उमिरि 15 साल अमड़ मञे कई मूं शादी न करा ऐं मुंहिंजो पीउ बि कोन्हे भाउर आहिनि अॼु भाइनि था सुभाणे न बि भाइनि त आउं पोइ धंधो धाड़ी कीअं कंदुसि चई न तूं नंढो ई तोखां छाती मूं कोन थो थिए नेठि महीने खण खां महिनतूं करे पहिरें पई मिड़ी जीअं माउ खे परचाबो आहे तीअं इजाज़त पहिरें पई वरितियासींसि पोइ वरी भेरू मुंहिंजो भाउ हूंदो मूंखां वॾो हूंदो सो कड़े रहंदो उन वटि पैसा पंहिंजा कोन ॿिए जी सेठ पढ़ी हुई ईअं हिकिड़े ॾींहुं वियुसि भेण जो मुंहिंजो रहंदो मुलाकात आरब खां रहंदा असुलु उहा ॻाल्हि शुरू वारी मूं त कोन ॿुधाई आहे उहा ॿुधायो ॾाॾे असुलु असांजो ॻोठु मुलाकात कोन आहे असांजो असुलु ॻोठु ٿاڻو आरब खां जिते जनमु मुंहिंजो उते थियो आहे असीं भाउर माना सभु उते सभिनी जनमु थियो अबा ॾाॾा सभु उते रहिया आहिनि अॼु बि उहे पिलार पिया आहिनि मुंहिंजे जहिड़ो जनमु पियो उते ई धिकी जेके अॻे हूंदियूं ओॾकियूं कची सिर जूं जॻहियूं उन में रहंदासीं हाणे किथे बिजलियूं तॾहिं किथे ॿिया किथे पाणी नलका पोइ उते रोज़ु मूंखे जॾहिं ख़ाशो थियुसि स्कूल पढ़ण जहिड़ो थियुसि पढ़ी ईंदो हुउसि पोइ घर चवंदा भाई पाणी मिठो अथई 2.5-3 किलोमीटर हूंदो गॾु चढ़ियो अथई भरे अचो खूहनि मां उहो डेली वेंदासीं खूहनि मां पाणी भरे ईंदासीं गॾु पंधु 2.5-3 किलोमीटर पाणी किथां खणी सघंदासीं गॾनि ते वेंदासीं पोइ हिकिड़े दफ़े गॾ त आयासीं पे त लईअ मां लकुण भॻु गॾ लॻाया उन के कारा वेठा हुआ ख़्याल ई कोन आहे बसि जब अहिड़ो अची मूंसां कमु कयूं पोइ गॾ वॾे जी बग्स अची घरां निकितसि चऊं छा थियो हीअ थियो गॾु मुंहिंजो गॾु पाणे ईंदो न त ॿियो कोई वठी मूंखे करणु खाधो ॾिबो न हेॾो मोह सुजी पियो पोइ 8-7 ॾींहं ऐं स्कूल बि कोन वियुसि पोइ पिया घर पिया मेट हलनि हीअ हलनि हू हलनि जेके हूंदियूं ॿारड़ी जूं टोटका कंदा हुआ त उते पोइ अमड़नि खे चवंदा पाणी भाउ वॾे मुंहिंजे चई पाणी हाणे किशो छॾियो
उहो त कृष्ण चवंदी, किशू कोन चवंदी, चवंदी कृष्ण खे छॾियो पंहिंजो आड़ो नौकर खे छॾियो। पोइ मुंहिंजे भाउ वॾे नौकर रखियो, गॾ ते पाणी भरी। ॾेंभनि तव्हां खां जान छॾाई, ॾेंभनि जी महिरबानी थी। इहा सही ॻाल्हि आहे, ॾेंभनि जी महिरबानी थी। ॿाहिरि घणा? ॿार 5 हुआसीं। अम्मा हींअर किथे? अम्मा पंहिंजो गुलाखान जी हुई, उतां ई शादी करे आयो। मुंहिंजे पीउ शादियूं कयूं 2। अच्छा। हिकु शादी कया वई मुखी चांदड़ सर पोइ उनजी पुफी हुई, उनजो पीउ रामचंद उनजी भेण हुई। पोइ उन मां हिकिड़ी थियसि नियाणी, पोइ उहा गुज़ारे वई। पोइ नियाणी वॾी थी, पोइ वरी बाबा पलाए छॾी गुलाखान ॿिए भाइनि सां। पोइ वरी शादी कई। उहा थी तव्हांजी पुफी? पुफी मुंहिंजी न, उहा मुंहिंजी जहिड़ो माउ थी न। न, बाबा जी थी धीअ। बाबा जी धीअ, बाबा जी धीअ उहा असांजी भेण थी न। भेण थी, भेण थी, पुफी कान थी। पहिरीं माउ मां। पहिरीं माउ मां। पोइ उन मुंहिंजा 2 पुट 2 धीअ जिते परलाए आई, उन मुंहिंजा 2 पुट धीअ भेण मुंहिंजा थियूं। पोइ पाणी वीचारा गुज़ारे विया, जो औलाद बि घणो गुज़ारे वियो आहे। के वेठा भेणूं बि जेके हुयूं त उहे ॿई गुज़ारे वियूं। उहा भेण उनखे झाड़ी नालो हूंदो हुअसि, उन मुंहिंजा जेका ॾाढो मूंखे भाईंदी हुई। उते अव्हांखे भेण उहा हिकिड़ी? न, उहा त वरी 2 हुयूं, उन मुंहिंजा पहिरियां गुज़ारे, पोइ शादी कई, तंहिं मां भेण हिकिड़ी हुई। हिकिड़ी। ऐं भाइर घणा? 5। 5 ॿार। उहे 5 छा कयो? वॾो हिकिड़ो वॾो सो त बाबा मुखी हो न शहर जो, त हाणे वरी उन खां पोइ मुंहिंजो पीउ भाउ खां पोइ भाउ वॾो मुखी थियो। भाउ वॾे मुखीअ खां पोइ उहो कारोबार कंदो उते दुकाननि जो, जिन्सनि जो, उते कारोबार कंदो। अञा बि हिकिड़ी बाबा जी ॻाल्हि विच में विसारे छॾी आहे, ऐं पोइ यादि आस्ते आस्ते पई ईंदियूं। जॾहिं बि सुबुह जो दुकानु हलणु वेंदो न, त उन ड्यूटी हूंदी हुई। पाड़े में असांजे यके वेड़े में 4 घर हूंदा हुआ। 4 मुंहिंजे काका भाउ, 4 उनजा भाउ हुआ बाबा जा। पोइ उनजूं मायूं उथियार चयल हूंदो, सभु उथंदियूं 6 बजे अची 100 मानियूं ज्वार जूं पका ॾींदियूं, दाल बटर जो देॻड़ो। 4 घर? 4 घर गॾु ते हिकिड़े ईंदा पचाए ॾींदा। उहा हिकिड़ी माई किथे पचाए सघे? ज़ाहिर। पोइ जंहिं दुकानु वेंदो 100 भाॼियूं ज्वर जूं खणी वेंदो, ऐं दाल जो देॻड़ो, दाल मटर ई हूंदी उन टाइम ते, ऐं खीर जी माटी। खीर असां शुरूअ जी मालदार हुओ बाबा, खीर असां रहियो शुरूअत खां वठी। पोइ उते ईंदा, जेको बि दुकान ते ईंदो त अधु मानीअ जो, ज्वार वटीअ में दाल, गिलास में लस्सी, वखर वठे या न वठे, सौदो वठे या न वठे, उहा पाबंदी कान्हे। के खाई ईंदा, पोइ हलो त मूंखे आॾो वारा मानी खाई अचूं, के ई बि खाई वेंदा हुआ। त अहिड़ियूं शयूं यादगिरियूं जेके से माना सौदे सां मानी न आहे? न न न न, सौदे सां जेको अचे खाए। केरु बि अचे खाई सघे थो। सौदे सां सौद्यारो खाई सघे थो, बिना सौद्यारो खाई सघे, जेको अचे केरु बि अचे। पर 100 मानी वधीक कोन पचाए वेंदो। हा, ठीकु आहे। इहो कॾहिं तव्हां त ॾिठो बि कोन? मूं ॾिठो ई कोन, असांखे अमल ॿुधायो। इन करे तव्हां पुछियुसि बि कोन त 100 छो भला? हा, 50 छो न, 200 छो न? तव्हां इन करे इहो सुवालु रहिजी वियो। न, इहो सुवालु रहिजी वियो। इहो वरी इन करे मां ॿुधाई त कॾहिं मानियूं 100 मां 10-15 बचंदियूं हुयूं। इन करे हुन सरासरी रखियूं, माना खुटियूं न। हा। पोइ उहे जे ईंदियूं हुयूं शाम जो, पोइ उहो वरी जेके 5 बचनि ॿ पाण हथ सां बीह ढंगी गांयुनि खे खाराईंदो। जेके बचियूं, दाल बची त ॾारो जेको ठहंदो माल उन में विझंदो, लस्सी बची त उन में विझंदो, उहो घर में न आणींदो, ज़ाया न थिए। ज़ाया न थिए। न, घर में खाई सघिजे त उहा ख़राबु कान्हे, पर माना उहा गांइ खाए, उहा बि हिकिड़ी उन पंहिंजी दुआ ते सम्झी। हा, उन ॾींहुं जॾहिं गुज़ारे वञे अमड़ ॻाल्हि कंदी त हिते मुखियो शहर में हिकिड़ी खैरात हुई असांजे दीवाननि में। उते छा त जेके बि देॻियूं रहंदियूं हुयूं, मुखी अची विराईंदो, तंहिंखां सवा हथ देॻ त कोन लाहींदा। पुराणो जिते की सॼे असांजे कोस्तान पोइ उते
वियो देगियूं विरायई, उते मानी बि खाधई, गोश्त चांवर ख़ाली हूंदा हुआ, उहे खाधऊं, आयो घर सुम्ही रहियो। अमां ॿुधाए त तो रुनू ते त तोखे सॾु कई असीं वेंदी घर में रंधिणे में, सो मर्दनि मानी खाई छॾी, बाक़ी औरतुनि सां मानी खाधी पई। ॿ टे दफ़ा सॾु कई, पुटु पियो रहे तूं उते छा पई करी? पोइ अमां जो आउं आयुसि त तेसीं तो वठी करे लोॾियो पियो त सुम्ही रहे। चई 15 मिंट सही, चई तूं वेही रहो हिते कट ते मुंहिंजे पासे में। चई मानी न, चई मानी अॼु तुंहिंजी छुटी, तूं मूंसां गॾु वेही रहो। पोइ उते चई अञा 10 मिंट कोन गुज़रिया त चई मूंखे त सूर पवंदे, चई कई उल्टी। पोइ भाउ वॾो उते पहिरियां उहे वेठा जा कचेरी पे कया, उन सॼोसीं, उहे आया जीअं ॿाराड़ी वञे दुकान, फकियूं फुदना टिकियूं फुदना पने बोए मादर ॿिया, पर उहो खणी आयो, पर तंहिंखां अॻे वञे अलाह खे प्यारियो थियो, रवानो थी। मतिलबु इहे अञा बि असांखे यादि ईंदियूं। कीअं त मूं नंढो हूंदो हुउसि, मुंहिंजा सौट हूंदा हुआ, मुंहिंजो नालो किशन चंद रखियलु हो, चंद बि न, महाराज जो कृष्ण रखियलु आहे। पर उहे जेके सौट हूंदा हुआ मूंखे चवंदा, नंढड़ो हूंदो हुओ, ॿियो घर में नंढो हूंदो ई कोन, पुनी पुनी करे सॾु कंदा कोन मां। पोइ उन्हनि पाण ॾींदे मानी जेका उन्हनि अॻे रंध बि न, त बि सॾींदा मूंखे मानी असां खा। पोइ इहो प्यारु हूंदो हो अॻे, ॿधियूं हूंदियूं, मोहबतूं हूंदियूं हुयूं। या हू जेके असां काकाड़ा घर बाबारनि जहिड़े ॿकर कोंदा मानी ठाहींदा, हुन चवंदो अॼु मानी असां न खाओ। चो ॿकर बाबारनि माल हूंदो पंहिंजो, मुंहिंजे भाउ वॾे हूंदो भूअ माल, उहा रिवायत मूं रखी आहे। अच्छा, हा, उहा ॿियनि मञा कोन रही आहे, ॿारनि में मूं रखी आहे। ऐं मूं चए ढगियूं बि आहिनि, खीर जी माल कंहिं महिल वञा खोट कान आहे, ॿकरियूं बि आहिनि 30-40, ऐं वेंदे त सुंधी मुर्गियूं पई फिरंदियूं फार्म ते, उहे बि हूंदियूं। न पर तव्हां फार्मिंग नथा कयो? फार्मिंग माना आहे न, उते बाग आहे लीमन जो आहे। न डेयरी फार्मिंग न, उहो कोन था कयूं। अच्छा, खीर एतिरो थिए त मुंहिंजे घर अचे, ॿियो 2 नियाणियूं तेरंदा, 3 घर नियाणी जा आहिनि, उनजे घर वञे 3 घर, माना इहो सम्झो त 25-30 किलो उन वटि वेंदो, कॾहिं ढगी जे खीर सारो, कॾहिं 25, कॾहिं 30, ऐं 30 किलो मूं वटि ईंदो आहे। सोप छिके शाम सो पूरो थिए थो। ऐं अवां जेको भाइर 5 भेणूं 2? न भेण उहा असांखां ॾिठी बि कान, उहा गुज़ारे वियो। हलो 5 भाउर, उहे उन्हनि जी तालीम छा रही? तइलीम कंहिंजी बि कान्हे, आरब खान कंहिंजा 2 दर्जा, कंहिंजो 1 दर्जो, वॾो त बाक़ी पढ़ियल ई कोन हो। आरब खान में सहूलियत कहिड़ी तालीम जी? सर्व स्कूल प्राइमरी हो 5 दर्जे सुधो। अॼु तव्हांजी उमिरि घणी आहे? अॼु 80। हाणे 80 साल अवल 5 दर्जे वारो स्कूल आरब खान में हो, तॾहिं आबादी घणी? आबादी असां दीवान जा घर ई 25-30 हुआ। हा, ऐं मुस्लिम त इलाही अॼु वेठा आहिनि मुस्लिम। हा, न पर टोटल अंदाज़न लॻभॻि घणी थींदी? अॼु पोलिंग हूंदी न उते हिकिड़ी? पोलिंग? हा, पोलिंग त 2 हूंदियूं। 2? हा। पोइ वोट ख़बर अथव घणा आहिनि? उनखे खणी बीणो कयो तव्हां? आदमशुमारी मूं यादि कान लॻो। अंदाज़न मतिलबु हींअर बि जॻह हूंदी न, ऐं सम्झां थो त उते मुस्लिम मिलाए 2 पोलिंगनि ते 2-2.5 हज़ार हूंदी। 2-2.5 हज़ार उहो रुगो पोलिंग ते? पोलिंग माना 6-7 हज़ार माण्हू आहिनि आरब में। आरब अॼु बि हुन धड़ी जा जेके वॾेरा न, उहो गुज़ारे हुजे मूंसां गॾु पढ़ियो हो, सो मल्क सां कोन ठहियो, पछाड़ियो सूंदो उहो। सो उहो जेको मूंसां गॾु पढ़ियो हो, असां कीअं शइ थियो, हीअ गुसाईंदो स्कूल खां, हुन पियो हूंदो मोहम्मद सादिक ब्राह्मणी, साले पियो हूंदो मोहम्मद सादिक ब्राह्मणी। पोइ मूंखे हुन घुरायो हिकिड़े घर, सो सुबुह जो उन ते कणिक जा ॿिज हूंदा, सुधी इहे शयूं किथे ॾियण। सुबुह जो वियुसि उते, चए पहिरीं घुराई पुट खे, चए नाश्तो भई गॾु करियो,
नाश्तो छा कणिक ऐं मानी मथां मखणु ऐं लस्सी उहो कयोसीं। तंहिंखां पोइ वरी उन में चइबो आहे हीअ तुंहिंजो भाउ तोखां 10 साल ॿ वॾो पाण सभु नंढो करे ऐं हुजां त डेली घर अची नाश्तो बि करणो हुते न वठी वञणो हुते स्कूल जे लाइ पोइ हीउ गुसाईंदो पोइ हिनखे वठी वेंदोसि पोइ हिनखे वरी पंहिंजे घर वठी ईंदोसि त हुन सम्झे बाबा वॾे चयो आहे स्कूल पाण पढ़णो आहे भला 80 पढ़ूं पिया न अव्हांजे हाकुम आहियो अव्हांजो नालो निशान ॿियो पोइ उहो बि एतिरो पढ़ियो जेतिरो आउं पढ़ियुसि पर इज़त सां पढ़ी वियो। सेठ कृष्ण साहिब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त 80 साल अवल आरब ख़ान जे इलाइक़े में पंहिंजी जमायत पढ़ण जी सहूलियत हुई। बिल्कुलु अॼु 80 सालनि खां पोइ केतिरियूं सहूलियतूं वधियूं आहिनि? का कान्हे उहो ई प्राइमरी स्कूल आहे का शइ वधी कान्हे मुल्क दुश्मनी में। ऐं अॻे त रस्तो ई कोन हूंदो उठनि ते घोड़नि ते ईंदा हुआसीं बुला खान बि असां बुला खान ईद हूंदी कराची जंहिं असां नंढा हूंदा हुआसीं न बुला खान आहे जोड़ असीं कराची अची वियासीं। अच्छा पर उते हाणे त रोड कुझु ठहियो आहे टुकड़ो वरी हिन जी पाण वेड़ थी त वरी मुल्क बंदि कराए छॾियो। बाक़ी ॿी सहूलियत आहे या रोड जी थोरी थी वई आहे ऐं ॿियो पाणी उते बोर सरकारी जेके मिलिया आहिनि उहा थी वई आहे आरब खान में पाणी आहे मिठो। थाणे बुला खान खां घणो परे आहे? बुला खान खां थींदो 22 को 20-22 को हूंदो अॼु 25-26 किलोमीटर ॿधो। अच्छा माना विच में अहमद खान थो अचे? अहमद खान बि अचे थो रस्तो जे पर रस्तो पको अहमद खान खां अहमद खान खां। अच्छा जी जी हाणे हिकिड़ी नंढड़ी साई कयूं पोइ वरी मां तव्हां खां उतां जे उन ज़माने जे कुझु ॻाल्हियुनि ते नंढड़ी साई खां पोइ नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं सेठ कृष्ण चंद साहिब सां जारी आहिनि ऐं सेठ किशू अॼु पंहिंजो सिर ॾियो वेठो आहे असांखे ऐं असां कोशिशि था कयूं त हू 80 सालनि जी ज़िंदगी हिन कैमरा में उते छॾे असां सां गॾु रहिजो।